औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो। अॼु 2 अप्रैल 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे मोहम्मद मूसा बुरड़े जे नस्ल जो शुजरो बयानु करणु ऐं संदन लॾे अचण जो जेको साल आहे उहो 1971 आहे ऐं पाण कच्छ खां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा जे नई वजूद वठंदड़ पहाड़ी कलंदराबाद में अची आबाद थिया। मोहम्मद मूसा खे 8 पुट आहिनि। नियाज़ हुसैन, रसूल बख्श, एजाज़ हुसैन, अयाज़ हुसैन फौजी शहीद, फयाज़ हुसैन, मुमताज़ हुसैन, इम्तियाज़ हुसैन, सरफराज हुसैन। नियाज़ हुसैन खे 1 पुट आहे मोहम्मद सालिम। एजाज़ हुसैन खे 1 पुट आहे दिलबर हुसैन। अयाज़ हुसैन खे 3 पुट आहिनि आदिल हुसैन, मुज़म्मिल हुसैन, वकील हुसैन। फयाज़ हुसैन खे 1 पुट आहे सिराज हुसैन। मुमताज़ हुसैन खे 2 पुट आहिनि अली नवाज़, अदील हुसैन। इम्तियाज़ हुसैन खे 1 पुट आहे खलील अहमद। ॿियो शुजरो आहे रज़ा मोहम्मद बुरड़े जो। रज़ा मोहम्मद खे 5 पुट आहिनि ताज मोहम्मद, अता मोहम्मद, नज़र मोहम्मद, नसीर मोहम्मद, अब्दुल खालिक। ताज मोहम्मद खे 2 पुट आहिनि अमीर अली, ग़ुलाम मोहम्मद। अमीर अलीअ खे 2 पुट आहिनि अली रज़ा, महदी रज़ा। ग़ुलाम मोहम्मद खे 3 पुट आहिनि ताज मोहम्मद, अब्दुल खालिक, ग़ुलाम मुर्तज़ा। अता मोहम्मद खे 1 पुट आहे नज़र मोहम्मद उर्फ शकील। नज़र मोहम्मद खे 1 पुट आहे अता मोहम्मद। नसीर मोहम्मद खे 1 पुट आहे रज़ा मोहम्मद। टियों शुजरो आहे मोहम्मद कोड़ल ऐं मोहम्मद तैयब बुरड़े जो। मोहम्मद कोड़ल खे 4 पुट आहिनि महबूब अली, काइमदीन, शहज़ादो उर्फ जाड़ो, मुनीर अहमद। महबूब अलीअ खे 3 पुट आहिनि मोहम्मद अफ़ज़ल उर्फ पप्पन, मिस्कीन अली, मुबीन अली। मोहम्मद अफ़ज़ल खे 6 पुट आहिनि मोहम्मद यासीन, बाबर अली, बादशाह खान, मोहसिन अली, यामीन अली, समीर अली। मिस्कीन अलीअ खे 2 पुट आहिनि हसनैन रज़ा, नजफ रज़ा। काइमदीन खे 2 पुट आहिनि मुमताज़ अली उर्फ सलीम, हलीम अली। शहज़ादो खे 3 पुट आहिनि अब्दुर्रहमान, रेहान अली, अब्दुल क़यूम। मुनीर अहमद खे 1 पुट आहे मोहम्मद कोड़ल। मोहम्मद तैयब खे 1 पुट आहे मोहम्मद आचर। मोहम्मद आचर खे 6 पुट आहिनि रोशन अली, इमाम बख्श उर्फ सईद, अब्दुल हफीज़, सजाद अली, माजिद अली, यासिर अली। रोशन अली खे 1 पुट आहे मोहम्मद अली। इमाम बख्श खे 2 पुट आहिनि तौफ़ीक़ अली, मोहम्मद तैयब। सजाद अलीअ खे 1 पुट आहे जाबिर अली। चौथों शुजरो आहे मोहम्मद दाऊद ऐं माही खान बुरड़े जो। मोहम्मद दाऊद ऐं माही खान 2 भाइर आहिनि। मोहम्मद दाऊद खे 3 पुट आहिनि मोहम्मद पनाह, मुरीद अली, तस्लीम अली। मोहम्मद पनाह खे 5 पुट आहिनि मोहम्मद सफ़ीर, मोहम्मद सुदीर, ज़हीर अली, सजण अली, कमबीर। मोहम्मद सफ़ीर खे 2 पुट आहिनि दिलबर अली, आदम। मोहम्मद सुदीर खे 2 पुट आहिनि महरम अली, हसनैन अली। मुरीद अली खे 1 पुट आहे असगर अली। तस्लीम अलीअ खे 2 पुट आहिनि रफ़ीक अली, ग़ुलाम मुस्तफ़ा। माही खान खे 5 पुट आहिनि मोहम्मद सफ़र, असद अली, मोहम्मद सग़ीर, साजिद अली, वसीम अली। मोहम्मद सफ़र खे 10 पुट आहिनि ज़ुबैर अली, माशूक अली, ज़हीर अली, मोहम्मद अनीस, बरकत अली, फराज अली। मोहम्मद माही खान, ग़ुलाम हुसैन, ज़ुहैब अली, शोएब अली। ज़ुबैर अलीअ खे 2 पुट आहिनि सरदार अली, अहद अली। माशूक अलीअ खे 1 पुट आहे वज़ीर खान। असद अलीअ खे 5 पुट आहिनि अब्दुल फ़ताह, अदनान अली, तसव्वुर हुसैन उर्फ डिपी, अयान अली, अरहान अली। मोहम्मद सग़ीर खे 3 पुट आहिनि सरमद अली, जान मोहम्मद, अली नवाज़। साजिद अलीअ खे 1 पुट आहे सारंग अली। 5हों शुजरो आहे 5 भाइरनि जी नस्ल जो।
मोहम्मद सुल्तान, मोहम्मद जुम्मन, हाजी निज़ामुद्दीन, मोहम्मद हाशिम, रब नवाज़। मोहम्मद जुम्मन खे हिकु पुटु आहे, मोहम्मद यूनिस। मोहम्मद यूनिस खे 3 पुट आहिनि, बंदई अली, बाकिर अली, अली हैदर। हाजी निज़ामुद्दीन खे 3 पुट आहिनि, वहीद अली, मोहम्मद मिठल, इमरान अली। वहीद अली खे 2 पुट आहिनि, निज़ामुद्दीन, मोहम्मद सुल्तान। मोहम्मद मिठल खे हिकु पुटु आहे, सलाउद्दीन। मोहम्मद हाशिम खे 4 पुट आहिनि, माशूक अली, नादिर हुसैन, अकबर अली, साबिर अली। नादिर हुसैन खे हिकु पुटु आहे, मोहम्मद हाशिम। रब नवाज़ खे 4 पुट आहिनि, निज़ार हुसैन, वकार हुसैन, अब्दुल जब्बार, नज़ाकत अली। निज़ार हुसैन खे 3 पुट आहिनि, सदाकत अली, अली रज़ा, इज़हार अली। शहो शुजरो आहे लाल बख्श बुर्डे जो। लाल बख्श खे 3 पुट आहिनि, मंसूर अली, तैमूर अली, इबरार अली। जज़ाकल्लाह।